अस्सलामुअलैकुम नादरीन, तो आओ हक़सत न्यूज़ नादरीन तासां ख़बर शामिल कंदा हलूं। नोशहरोफिरोज खान जिते सिंध में गैर मुल्की ऐं ॿियनि सूबनि जे रहवासियुनि खे डोमिसाइल ऐं शनाख़्ती कार्ड जारी करण ख़िलाफ़ सिंध सुजाग फोरम पारां इंसाफ़ चौक खां प्रेस क्लब ताईं मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी सिंध सुजाग फोरम जे अॻुवान महबूब आज़ाद सारंग जोयो, सिंध सागर पार्टी जो अज़ीज़ुल्लाह बोयो ऐं गुल मोहरो मसरूर चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते उन्हनि चयो त सिंध सूबे में गैर मुल्की ऐं ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे शनाख़्ती कार्ड ऐं डोमिसाइल PRC जारी करण सां सिंध जे माण्हुनि में अक़लियत में तब्दील करण समेत नौकरियुनि ते दाड़े हणण जी घुरख ऐं साज़िश आहे जेका नाइंसाफ़ी क़बूल न कई वेंदी, जेॾहिं त उहो गैरक़ानूनी अमल आहे। पाकिस्तान जे आइन ख़िलाफ़ उन्हनि वधीक चयो त असांजी ही जिदोजहद उन वक़्त ताईं जारी रहंदी जेसीं ताईं कूड़ा ठहियल डोमिसाइल PRC ऐं शनाख़्ती कार्ड रद्द न कया वेंदा। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक, हक़सत न्यूज़, नोशहरोफिरोज।